लानत कर उन ते जेको चवे थो त 3 दफ़ा मुता करण वारे जो दर्जो अली साईं जे बराबर आहे। हरूभरू नथो चवां, खोई जो अबुल कासिम खोई जो बुरहान मुता सफ़ा 52 खोल, फतहुल्लाह काशानी ईरानी जो मनहज सादिकीन जिल्द ॿियो सिफ़ो 493 खोल, मन तमत्ता सलास मर्रातिन कानत दरजतहू का दरजत अली इब्न अबी तालिब, जेको 3 दफ़ा मुता करे उन जो दर्जो हज़रत अली साईं जे बराबर आहे। जेको हीअं बक करे उहो लानती नाहे त ॿियो चाहे, अली साईं जो दुश्मन नाहे त ॿियो चाहे। असां हज़रत अली खे अल्लाह जो शेर समझंदा आहियूं, असां हज़रत अली खे दलेर समझंदा आहियूं, असां हज़रत अली खे गैरतमंद समझंदा आहियूं, हज़रत अली साईं खे बहादुर समझंदा आहियूं, सचो मोमिन समझंदा आहियूं। समझ हज़रत अली साईं जे हूंदे हुज़ूर जे मुसल्ले ते नाहक वारो नथो अची सघे, हुज़ूर जे मिंबर ते नाहक वारो नथो अची सघे। हुज़ूर जे मिंबर ते जेके आया अली जे हूंदे बराबर हक़ वारा हा। हुज़ूर जे मुसल्ले ते जेके आया, अबू बकर साईं आयो, उमर साईं आयो, उस्मान साईं आयो, बराबर हक़ वारा हा। तॾहिं अली साईं चयो हे मुंहिंजा बि इमाम आहिनि। ऐं हज़रत मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु वारो केस हज़रत हसन हल करे छॾियो। असां त सोणे अली जे कढूं, सोणे हसन जे कढूं, तूं कहिड़े शैतान जे कढां जेको मुसलमाननि खे विढ़ाईंदो अचे। मुंहिंजा दोस्त रसूलुल्लाह जा सिपाही, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी असांजे लाइ हर मामले में नमूनो आहिनि, हर मामले में रहबर आहिनि। जीअं नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फराइज़ वाजिबात सुन्नतूं मुस्तहबात हत्ता के मुबाहात पाण अमल करे ॾेखारियो त हीअं कबो आहे, हीअं कबो आहे, हीअं कबो आहे, हीअं कबो आहे। नबी मासूम आहे, नबीअ खां गुनाह न थींदो। अॻिते हिकिड़ो दर्जो उहो आहे जंहिंमें असांखे अल्लाह जे तरफ़ां अल्लाह जे रसूल जा सहाबी नमूनो आहिनि त जे हीअं गुनाह थी वञेव त हीअं तौबा कजो, जे हीअं गुनाह थी वञेव त हीअं तौबा कजो। रसूल पाक खां त गुनाह कोन थींदो, रसूल पाक त गुनाह खां पाक आहिनि न, मासूम आहिनि न। इते रहनुमाई अमली केरु करे, छो त दीन सॼो प्रैक्टिकली आहे। समझो था दीन सॼो रुगो थ्योरी नाहे, रुगो ज़ुबानी कलामी ॻाल्हि नाहे, अमल आहे अमल। रुगो फरमायूं न निमाज़ पढ़ंदा कयो, पाण पढ़ी पढ़ाए ॾेखारियो। रुगो फरमायूं न हज कंदा कयो, पाण हज करे कराए ॾेखारियूं। रोज़ो रखी रखाए ॾेखारियूं, जिहाद मैदान में लही लाहे ॾेखारियूं। हा अल्लाह जे रस्ते में जान माल लुटाए ॾेखारियूं। हाणे ॻाल्हि आहे त तौबा कीअं करे ॾेखारबी। नबी गुनाह न खां पाक आहे, नबी मासूम आहे। इते अल्लाह इस्तेमाल थो करे नबी साईं जे सहाबनि खे। जेकॾहिं ज़िना बि थी वञे त तौबा माइज़ वांगुरु थियणु खपे, जे रमियो थी वञे त तौबा मिस्ताह वांगुरु हसान वांगुरु थियणु खपे। जेकॾहिं चोरी थी वञे त फातिमा बिन्त कैस वांगुरु तौबा थियणु खपे। जेकॾहिं अबो ऐं चाचो बि विड़ी पवनि त मुसलमाननि खे ठाहिण लाइ हसन वारी क़ुर्बानी थियणु खपे। सॼो दीन प्रैक्टिकली असांखे सम्झायो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां वटि हुज़ूर जी बि इज़त आहे, हुज़ूर जे सिपाहियुनि सहाबनि जी बि इज़त आहे, हुज़ूर जे शागिर्दनि जी बि इज़त आहे। अबा मुर्शिद जो शान इहो आहे जो मुरीद भला हुआ, जंहिंजा मुरीद फॾई, जंहिंजा मुरीद चोर, जंहिंजा मुरीद मुशरिक, जंहिंजा मुरीद फ्राडी, जंहिंजा मुरीद मकरेल, उहो मुर्शिद चङो चइबो ॻाल्हायो कॾहिं बि न। जंहिंजा शागिर्द नापास,
बदआदता किना वो उस्ताद चऊं अचे न शागिर्दनि जी भलाई उस्ताद जो शान आहे मुरीदनि जी भलाई मुर्शिद जो शान आहे सहाबिन जी भलाई नबीअ जी इज़त आहे अचो सभिनी सहाबा जी इज़त कयो अहले बैत पैगंबर जी इज़त कयो अल्लाह सभिनी खे चूंडियो आहे भलो बणाए हुज़ूर जो ख़ादिम बणाए हुज़ूर जो साथी बणायो अथई उहे भला उम्मत मंझूं तंहिंजे करे त अल्लाह चूंडे हुज़ूर जे कचहरी वारा उहे बणाया अल्लाह साईं तव्हां असां सभिनी खे ईमानी गैरत नसीब फरमाए सहाबा किराम जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए जहिड़ा झटा छॾियो मुसलमान पाण में जहिड़ा झटा छॾियो अजाया फॾा छॾियो अचो जेकॾहिं कसु कसर बि खाइणी पए त हज़रत हसन जे नक्शे कदम ते हली मुसलमाननि में वहदत पैदा कयो क़ुव्वत पैदा कयो ताक़त पैदा कयो इताअत जो मादो पैदा कयो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी में गुज़ारींदव ॿिन्ही जहाननि में इज़त थींदव ॻाल्हि त मुंहिंजी पूरी थी वई अल्हम्दुलिल्लाह हिन हमरा खे अलाए कंहिं वीचारे खे चयो आहे तव्हां पंहिंजे झंडे मंझूं अछो कारो कढी नासी ऐं ॿिया रंग विझराया आहिनि अबा तव्हां अचिजो नी हाणे 28 तारीख़ जलसे ते ईंदव इनशाला ॾिसंदव त कहिड़ा रंग आहिनि कूड़नि जो कहिड़ो इलाज आहे बाक़ी इहा तव्हांखे ख़बर आहे असां मदरसनि वारा छपराईंदा आहियूं इश्तिहार पोइ हूअं त झंडो अछो कारो पर जे इश्तिहार साओ त पोइ पटा बि सावा जे इश्तिहार ॻाढ़ो त पोइ पटा बि ॻाढ़ा थींदो आहे जेकॾहिं कंहिंखां ग़लती थी हुजे त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी झंडो जेको आहे सो आहे भाउ जो त ॿिए पहिरीं ऐं टे पहिरीं नमाज़ में तिलावत वास्ते छो कई वेंदी आहे अब तूं एॾो मुहांडो आहे जो अलाह जो हुकुम जे इहो छो करें जंहिंखे 200 500 पघार ॾींदो आहे उहो नौकर तुंहिंजे कंहिं ॻाल्हि ते छो करे त खला हणंदे हाणे तूं टके जो नौकर तूं वरी छो थो चईं मुंहिंजी मर्ज़ी तोखे गंदे पाणी मुंहिंजो रब पैदा कयो आहे हाणे उनजी शरीयत जे अॻियां तूं बि छो करे एॾो मुहांडो आहे छा हया कयो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुमनि जा चूं चरा न कबी छो हीअं छो तोखे हक़ कहिड़ो आहे मूंखे हक़ कहिड़ो आहे जो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुमनि जा शरीर जा वेही छो छो थियूं आहे हक़ तव्हां ॿुधायो सुभाणे तूं चई साईं हरू भरू कुतो हराम छो कयो अथव फर्स्ट क्लास गुलर हुजे नंढो कबाब करे खावां चरियो थियो आहे दिमाग़ ख़राब थो थी इहा अलाह जी मर्ज़ी अलाह जे रसूल ॿुधायो ॻाल्हि ख़तमु थी वई बसि हीअं करिणो आहे हीअं नाहे करिणो असां माना आहियूं नानो असराब ऐद शरी आहे असांजी कहिड़ी हैसियत आहे जो अलाह जे हुकुम जे आॾो रसूल जे हुकुम जे आॾो बि छो छो कयूं कुझु माण्हू पंहिंजी हैसियत में रहे पिया कुरान पाक के मजाक बनाए कुफर आहे कुफर जंहिं दोस्त ये चिट्ठी आंदी आहे पाण न लिखी हूंदई ऐं जंहिं हमराह लिखी आहे ख़ुदारा पंहिंजी आख़िबत सोचो दीन खे मज़ाक न बणायो न त तबाही पंहिंजी थींदव ऐं
तव्हां पाण सम्झो था त हिन माण्हू जो जवाबु छा आहे। चए थो त अलाह जे रास्ते में प्यारी शइ क़ुर्बान कजे, पोइ ज़ाल बि ख़ैरात कजे बि। खिलण जी ॻाल्हि न आहे। माना अहिड़ा बेग़ैरत माण्हू बि मुस्लमान सॾाइनि था। अहिड़ा बेग़ैरत माण्हू बि आहिनि, इहे पढ़िया लिखिया आहिनि। अनपढ़े खे इहे लफ़्ज़ चवण जी ज़रूरत न थींदी। इहे बेग़ैरत पढ़िया लिखिया आहिनि। हालांकि ज़ाल जी क़ुर्बानी ही आहे त ज़ाल एॾी प्यारी आहे, इन जे बावजूद बि इन जे चवण ते बि नाजाइज़ कमु न कजे। ज़ाल एॾी प्यारी आहे पर इन जे चवण ते बि घर में तूं वीसीआर न आण। ज़ाल एॾी प्यारी हूंदी तॾहिं बि इन जे चवण ते तूं दोल न वजराए, कंजरियूं न नचाए। इहा क़ुर्बान थी वई ॼण त। बाक़ी हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, खणी ऐं घुमायां बेरोज़गारी वरितो थी तो पाण ॼाण। क़ुर ते त न हणनि। अल्लाह से तव्हां असां सभिनी खे ईमानी गैरत नसीब फरमाए, शैतानी वसवसनि खां पनाह अता फरमाए, जिन खे अल्लाह इज़त ॾिनी आहे तन जी इज़त मञण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हे चए थो अली साईं काबे में अंदरि जाओ या काबे खां ॿाहिरि। अब्बा हज़रत अली साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जे ऐलान खां 10 साल अॻे जा हुआ। पोइ काबे में बि बुत पिया हूंदा। बुतनि खे पूॼण जे लाइ मायूं बि ईंदियूं, मर्द बि ईंदा। पोइ जे उते विलादत थी बि वई हुजे त थी सघे थो, पर कंहिं किताब में साबित कोन्हे। थी हुजे त या रहंदो बुत परस्ती साबित थींदी वालदा जी, ॿियो कहिड़ो चङो कमु साबित थींदो। छो त वियम ओचितो त न थींदो आहे। तंहिंजी माना त जंहिं महिल सूर थिया त बुतनि जी पूॼा कई न, इहो त रहंदो वीचारे जी बुत परस्ती साबित कंदो। कहिड़ो तव्हां भलो कमु था साबित कयो। ऐं जे हुजे बि सही त हज़रत अली सईद रज़ी अल्लाह तआला जेकॾहिं काबे में ॼाओ बि हुजे त हज़रत हकीम बिन हिज़ाम रज़ी अल्लाह तआला उहो बि त काबतुल्लाह में ॼाओ आहे। पोइ हुन सां को माण्हू ख़लीफ़ो त साबित कोन थी वेंदो। नबूअत खां अॻे वारियूं ॻाल्हियूं कयो था। इहा ॻाल्हि छो नथा कयो त रसूल पाक पाण पंहिंजो मुसलो कंहिंजे हवाले कयो। माना तव्हांखे दीन उहो खपे जेको नबूअत खां अॻे वारो न, रसूल पाक आंदो उहो न खपे। अल्लाह साईं सम्झा था फरमाए। चए थो अस्सलाम वालेकुम या अहलुल क़ुबूर जो चइजो थो मुर्दा ॿुधनि था नथा ॿुधनि। अलाह मरीज़ ॿुधे थो। असां त हुकुम मञींदासीं। हुकुम आहे सलाम कयो, सलाम कबो। آمين. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وصحبه سبحانك اللهم وبحمدك. إلهي يا حي يا حي صمد من عندك مدد إلهي ربي يا منتهى الفضل يا رب يا عز الفضل الكريم بحق محمد يا رب يا إلهي بحرمة محمد وأنت عالم نجنا من الكرب والغم والغزن والضيق والكرب
أنت الرأس كل مكروه مضروب أنت على كل شيء قدير ربنا يكفرنا ولا تفزهنا سيدي على رؤوس الخلائق في الدنيا والآخرة أولياء أصحاب الرحمن شفاء إخلاص إيمان يقين صلى الله تعالى على خير خلقه محمد وآله وصحابه أجمعين برحمته